नाजिन खंडो ऐं भिरशा में सफ़ाई सुथराई न थियण ख़िलाफ़ प्रोग्रेस अलायंस पारां तंबूरा चौक ते एहतजाज कयो वियो आहे। ॾिसूं था ही रिपोर्ट। मुतालबो था कयूं तो बराए मेहरबानी हिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जहिड़ो बुज़ुर्ग रहे थो, एॾी वॾी हस्ती रहे थी, उनजे शहर उनजे गंदगी जो ढेर बनाए छॾियो आहे। हिते जेकी आहे सो सफ़ाई सुथराई न आहे। कंहिं बि क़िस्म जी ॿाहिरि जा माण्हू हिते घुमण जे लाइ अचंदा, ॿाहिरि मुल्क जा माण्हू हिते घुमण जे लाइ अचंदा, कम से कम तव्हां हिन शहर खे जेको साफ़ रखो, जिते हेॾो वॾो बुज़ुर्ग ओलिया रहे थो। गंदो पानी घरनि में काए पियो आहे, असां मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहियूं। बराए महिरबानी असांखे सफ़ाई कराए ॾिनी वञे। असांखे भिटशा मुर्शिद लतीफ़ जो शहर आहे, उनखे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। उन जा फंड जेके आहिनि टाउन जा ऑफिसर, पब्लिक हेल्थ वारा, ज़िले हुकूमत, MNA MPAs सेनेटर खाई विया आहिनि ऐं ब्यूटिफिकेशन प्लान लाइ 88 करोड़ आया, उहे हज़म कया विया आहिनि। भिटाई सिंध जो आफ़ाक़ी शाइर आहे, उन जे शहरनि सां एॾी नाइंसाफ़ी, एॾो ज़ुल्म जो हिते जो पाणी जेको आहे उहो ज़हरीलो आहे, उन में संखियो आहे। हुक्मरान हिते हुक्मराननि लतीफ़ जी नगरीअ खे किचिरे में तब्दील करे छॾियो आहे। हिते चूंडियल नुमाइंदनि जी नाअहली ऐं जेके टाउन इंतिज़ामिया आहे, पब्लिक हेल्थ खाते वारा आहिनि, किरोड़े रुपयनि जूं बजेटूं हिते खाई रहिया आहिनि। पर तव्हां सॼो शहर ॾिसंदो, हर मोहल्लो गंदगी जे वरचड़ियल आहे। हिते जेके भिटशा जा बुनियादी मसइला आहिनि, हिते तरक़ियाती कम को बि कोन थियो आहे। जंहिं घटी में वेंदो तव्हांखे नालियूं उथलल नज़र ईंदियूं, जंहिं रोड रस्ते ते वेंदो तव्हांखे किचिरे जा ढेर मिलंदा।